अदा जुमन घर में खीर कोन हो सलेमानी चांहि ठहराई आहे अलाए तोखे वणंदी अलाए कोन। दादा सलेमानी चांहि सही आहे, कॾहिं कॾहिं असीं घर में काढ़े पीअंदा आहियूं। अदा आ ॻाल्हि पे कई मलूक जी अध में रहिजी वई, अलाए त कुॼा थे चयो आ। हा भेण, मूं त इहो ई पियो चयो त मलूक वॾो दिलेर माण्हू आहे। जेतिरी इज़त ऐं गैरत जी हिन खे आहे न, ओतिरी सॼे ॻोठ वारनि खे हुजे हा न, न्याणी हेसि ताईं घर में पहुची वञे। अदा भेण रुगो मलूक जी खजी आहे, ॿियनि जी खजी आहे न सॼो दरिया खणी मथे ते रखंदा। हीअ रुगो यार असांजी जाणी कान्हे, पर सॼे ॻोठ जी जाणी हुई। यार सॼे ॻोठ खे हिकु थियणु खपे हा, पर हाणे को हाल ई कोन थो पुछे। यार कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछूं, सभिनी माण्हुनि जो वेस मतारे खां साह थो वञे साह। यार अॼु असांजी न्याणी खजी वई आहे, सुभाणे ॿियनि जूं न्याणियूं बि खजी वेंदियूं। हाणे दरिया ते कलूर वधी विया आहिनि। अलाह साईं मुंहिंजे मलूक खे हिमत ॾींदो, इन्हनि सभिनी लोफरनि जी पाड़ पटींदो। अलाह कंदो ये सभु लुड़ी दरिया में मरी वेंदा। मलूक बि अकेलो बि दरिया जागे, सो बि नंढड़ी ॿेड़ीअ ते। ज्वार जा ॾींहं आहिनि, दरिया बि मस्ती में आहे। रब साईं हुन जी हयाती जो ख़ैर करे। अदा अहां ॾाढी ग़लती कई, मलूक अव्हां सां मिलियो त धुतारे वठी अचो सागर। वरी को सलाह मशवरो करे सभु गॾिजी नसीबा खे ॻोल्हियो आहे। अदी मूं ऐं सालो ॾाढियूं मिठियूं, पर हू राज़ी कीन थियो ऐं चईं त आउं नसीबा खे ॻोल्हे उहो घर वापसि। बसि यार हाणे दरिया खे ई पारत, दरिया ही असां ग़रीबनि जी इज़त रख। चङो अदा ख़ैरू, आऊं हाणे हलां थो। ठीकु आहे अदा, अलाह भली कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।